अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, ॼामशोरो सिंध। छापो पहिरियों 2012 ईस्वी। ख़ाका यादगिरियूं। किस्त 5वीं पीर हसामुद्दीन राशिदी। पीर हसामुद्दीन राशिदीअ में पीर जहिड़ी का बि ॻाल्हि न हुई। न निघी ॾाढ़ी, न उसा, न दस्तार ऐं न जुबो, न तावीज़ फीणूं करे, न सॻो धाॻो ऐं शूकारो। न खेसि ख़लीफ़ो हो ऐं न मुरीद। सुहिणो सेबतो, क्लीन शेव, ॾाढ़ी, मुछूं ॿई कूड़ियल। ज़ौक़ सां सिबरायल फुल सूट ऐं टाई या पैंट बुशर्ट। कॾहिं शानदार सलवार कमीज़ ऐं सदरी। ऐनक अखियुनि ते, वार सलीके सां संवारियल, बूट सदाईं पॉलिश थियल, शेव हिकु ॾींहुं बि वधणु न ॾींदो। रंग कणकाऊं, नकु डिघो, कद ऐं बुत विचोलो। चाल में शान, हर ॻाल्हि में ज़ौक़ ऐं सलीको। खाधे खुराक, चोड़ण माणण, तोड़े किताबनि, दोस्तनि, होटलनि, घुमण जे जायुनि तां जो नौकरनि ताईं सभु संदसि आला दर्जे जे ज़ौक़ जा मज़हर हुआ। मां खेसि नंढे हूंदे खां ॾिठो, जॾहिं मुंहिंजी उमिरि 13 वरी हुई, जो मुल्क जो विरहाङो थियो। NGV हाई स्कूल में पढ़ंदो हुयुसि। गॾु क्रिकेट खेॾण वारा हिंदू दोस्त लॾे विया। NGV हाई स्कूल में फ़खरुद्दीन शाह राशिदी, जंहिंखे प्यार मां मीरल चवंदा हुआ, मुंहिंजो हम क्लासी हो। उहो पीर साहिब जो भाणेजो आहे। उन सां सलाह बीठी त संदसि जमशेद रोड वारे घर जे अङण में रोज़ु क्रिकेट रांदि कजे। राशिदियुनि जो घर असांजे न्यू टाउन वारे घर खां फरलांग खनि परे हो। रोज़ु शाम जो क्रिकेट रांदि में राशिदी ख़ानदान जा सभु छोकिरा हूंदा हुआ। पीर शाह, सुल्तान शाह, हुसैन शाह ऐं अयाज़ स्कूल बि साॻिए बस ते वञिबो हो ऐं मोटबो बि गॾिजी साॻिए बस ते हो। अहिड़ी रीति राशिदी ख़ानदान जे नंढनि सां चङी वेझड़ाइप थी वई। फ़खरुद्दीन शाह खे ख़बर हुई त मूंखे अदब ऐं शेर सां दिलचस्पी आहे ऐं कॾहिं कॾहिं शेर बि लिखंदो आहियां। हिन मूंखे ॿुधायो त मुंहिंजो मामू बि वॾो अदीब आहे, उन जी वॾी लाइब्रेरी आहे। मूंखे ज़ोर भरियो त मूंखे उहा लाइब्रेरी ॾेखारे। पीर हसामुद्दीन जे मौजूदगीअ में त उहा लाइब्रेरी ॾिसणु मुमकिन न हुई, पर हिकु ॾींहुं जॾहिं पीर साहिबु घर में न हो त मीरल अॻिते मां फ़खरुद्दीन शाह राशिदीअ खे मीरल लिखंदुसि। मूंखे संदसि लाइब्रेरीअ में वठी वियो ऐं असां उन लाइब्रेरीअ में ईअं ख़बरदारीअ सां ऐं डिॼंदा वियासीं ॼण के चोर चोरी करणु पिया वञनि। एॾी वॾी लाइब्रेरी ॾिसी मुंहिंजूं वायूं बताल थी वियूं। मीरल सुरॿाहट में चयो, हीअ ॾिस, ही किताब मामा जा आहिनि। मूं ॾिठा, जुल्द ॿधल किताब, जंहिंजी जुल्द ते सोनहरी अखरनि में लिखियलु हुयो, पीर हसामुद्दीन राशिदी। लाइब्रेरी घुमण खां पोइ मूं मीरल खे चयो त मूंखे पंहिंजो मामा ॾेखार। ऐं हिकु ॾींहुं क्रिकेट रांदि जे विच मां मीरल मूंखे वठी वियो। ड्राइंग रूम में दरीअ खां ॿाहिरि बि इशारे सां ॾेखारियईं, उहो आहे मामा हसामुद्दीन। उन वक़्तु पीर साहिबु जवान पिए लॻो। मूंखे सुठो लॻो। उन खां पोइ मुंहिंजे इसरार ते मीरल पीर साहिब जी लाइब्रेरी जा किताब मूंखे पढ़ाइणु शुरू कया। हू पीर साहिब खे ख़बर करण बिना किताब आणे मूंखे ॾींदो हुयो ऐं मां किताब पढ़ी ॾाढी अशराफ़त ऐं ईमानदारीअ सां मीरल खे मोटाईंदो हुयुसि। मीरल रिझंदो बि ॾाढो हुयो, पर मां पीर साहिब जे उन सरचश्मे मां सैराब थींदो रहियुसि, सवाइ खेसि ख़बर हुअण जे। मुंहिंजी अवाइली अदबी तरबियत त पीर साहिब जी लाइब्रेरीअ मां ई थी। कहिड़ो किताब उते न हो, जेको घुर सो हाज़िर। दीवाने गुल, दीवाने कासिम, दीवाने फाज़िल, डॉक्टर ख़लील जो रहनुमाई शाइरी, सिंध मुस्लिम अदबी सोसाइटीअ जा किताब, तव्हांजो बेशती ज़ेवर ताईं पीर साहिब जी लाइब्रेरीअ मां पढ़ियमि। उन खां अॻु पंहिंजी मरहूम नानीअ जे हथां अलिफ लैला, जान अलम, किसस अंबिया ऐं ॿिया किताब पढ़िया हुयमि। राशिदीन जे ख़ानदान में वॾनि जो अदब ज़रूरत खां वधीक हो।
उन करे मुंहिंजा सभु राशदी दोस्त कॾहिं बि उहा हिमत न कंदा हुआ जो मुंहिंजी ज़ोरदार ख़्वाहिश हूंदे बि पीर साहिब जे वेझो वञनि या मूंखे वठी वञनि। मूं त हुसैन शाह खे आख़िर ताईं पीर साहिब आॾो कुर्सीअ ते वेहंदे बि न ॾिठो। जेसीं ताईं कचहरी हलंदी हुई हुसैन शाह, सुल्तान शाह तोड़े ॿिया नंढा उभे पेरें बीठा हूंदा हुआ। 1951 ईस्वीअ में स्कूल जो ज़मानो गुज़री वियो। बाबा जी बदिली हैदराबाद थी त बि मूं ज़िद करे फर्स्ट ईयर DG कॉलेज कराचीअ मां कई ऐं पोइ हैदराबाद जे फुलेली वारे कॉलेज ऐं लियाकत मेडिकल कॉलेज में पढ़ाई कयमि। उन विच में अक्सर पीर शाह मिलंदो हो, बाक़ी ॿिया राशदी कॾहिं कॾहिं मिलंदा हुआ। 1955 ईस्वीअ में टिमाही महिराण निकितो त उन में हसामुद्दीन राशदीअ जा मज़मून डिघा ख़ुश्क से बि फ़ारसी शहरनि ते, मीर माइल जे बयाज़ में सिंध जी तारीख़ जो मवाद 30-40 सिफ़ा, उन में केतिरा ई फ़ारसी सिफ़ा मीर माइल जे कलाम जा। असां हिरियल अफ़साने में शहर ते हीअ ख़ुश्क मज़मून हज़म न पे थिया। रब्बानीअ मूं ऐं हफ़ीज़ इब्राहिम जोए सां झेड़ो कयो त एॾा सिफ़ा ख़ुश्क मज़मूननि ते छो थो विञाई, उन जे जाइ ते के अफ़साना या शहर ॾे। जोए साहिबु सिंध जे तारीख़ जी अहमियत ते असांखे वॾा लेक्चर ॾींदो रहियो, पर असांजे ज़हन में उहे वेही न सघिया। न जोए साहिबु असांजी ॻाल्हि मञी ऐं न असां पंहिंजी होॾ खां हेठि लथासीं। असांखे शेख अयाज़ जी पटी पढ़ियल हुई त तारीख़, जाग्राफ़ी वग़ैरह अदब जो हिसो न आहिनि, सो उन ॻाल्हि ते खणी गंढ ॿधीसीं। शेख हफ़ीज़ त अहिड़ा ख़त बि महिराण जे एडिटर खे लिखिया, पर जॾहिं अॻिते हली असां उन्हनि मज़मूननि खे पहिरीं सरसरी ऐं पोइ तफ़सील सां पढ़णु शुरू कयो त ख़बर पई त सिंध जी तारीख़ खे चङीअ तरह ॼाणण खां सवाइ सिंध जी तहरीक हलाइणु अजाई आहे ऐं तारीख़ बराबरि तख़लीक़ी अदब जो हिसो न आहे, पर उन जो इभ्यास क़ौमी तहरीकुनि लाइ तमामु ज़रूरी आहे। हिकु पीर हसामुद्दीन राशदी ऐं ॿियो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच ॿिन्ही सिंध जे तहरीक जे लाइ पीढ़ जो कमु कयो। तारीख़, लोक अदब ऐं क्लासिकी अदब, उन्हनि खां सवाइ क़ौम जो तसवुरु नामुमकिन आहे। पीर साहिबु असांखे ॿुधायो त सिंध जा सूरमा केरु आहिनि ऐं सिंध जा गद्दार केरु। दुल्ह दरिया ख़ान, दोदे सूमरे ऐं होश मोहम्मद शीदीअ जी ख़बर असांखे पीर साहिबु वटां पई। हिकु मज़मून लिखियाई शाह इनायत शहीद सिंध जो पहिरियों सोशलिस्ट, जेको नई ज़िंदगीअ में छपियो। असांखे सूफ़ियुनि जे इनक़िलाबी किरदार जी ख़बर पीर साहिब जे मज़मून ॾिनी। पोइ ख़बर पई त पीर साहिबु मनीला वियल आहे, खेसि दिलि जो सख़्तु दौरो पियो आहे, हयाती ऐं मौत जी छिकताण में आहे। पोइ ख़बर पई त पीर साहिबु सिहतयाब थी मोटी आयो आहे। उहा ख़बर ख़ुशीअ जी ख़बर हुई, दिलि तां वॾो ॿाहिरि लही वियो। रबानी अदबी बोर्ड जो असिस्टेंट सेक्रेटरी हुयो, पोइ सेक्रेटरी थियो ऐं पीर साहिबु बोर्ड जो मेंबर। उन सिलसिले में असांजी संगत मां सभ खां पहिरीं रबानीअ जी पीर साहिब सां ॾेठि वेठि थी। हूअं बि रबानीअ जो मिज़ाज अहिड़ो आहे जो थोरे वक़्त में हर कंहिंखे पंहिंजो बणाए वेंदो आहे। पीर साहिब सां वेझो थी वियो ऐं मूंसां अक्सर पीर साहिब जूं ॻाल्हियूं कंदो हुयो। मुंहिंजे लाइ पीर हसामुद्दीन उहो ई हुयो जेको नंढे हूंदे ॾिठो हुयुमि, जंहिं आॾो मुंहिंजा राशदी दोस्त वेंदे कोई खाईंदा हुआ। हिकु भरे रब्बानीअ मूंखे ज़ोरीअ पीर साहिब वटि रिटर्न होटल में, रिट्ज़ होटल में वठी वियो। उन ज़माने में हैदराबाद में उहा ई बहितरीनु होटल हुई ऐं पीर साहिबु उते ई तरसंदो हुयो। बहितरीनु पोशाक में वॾी कुर्ब सां मिलियो। देरि ताईं वेठा रहियासीं। इल्मु, अदब, तारीख़, सियासत सभिनी ते बहस हलियो। मूंखे पहिरीं ई मुलाक़ात में हू रोशन ख़्याल, बेतअसुब ऐं वतन दोस्त लॻो। उन सां गॾु इल्म जो भंडार, ख़ुलूस ऐं मुहबत संदसि हर गुफ़्ते ऐं अमल मां फुटी ते निकिता। मुंहिंजा उल्का धोपिजी विया, जेके नंढे हूंदे खां पीर साहिब लाइ हूंदा हुआ। नए अदब लाइ संदसि टहीअ जे आलमनि वांगुरु न फ़क़ति नफ़रत न हुयसि, पर मुहबत पिणु। उन खां पोइ उहो मामूल थी वियो जो पीर साहिबु हैदराबाद अचे ऐं मां साणसि मिलणु वञा। जेतिरा ॾींहं हैदराबाद रहंदो हो, ओतिरा ॾींहं साणसि कचहरी थींदी हुई, हिकु बि शाम न गुसाइबी। उन्हनि कचहरियुनि में डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, मौलाना गिरामी, जोयो साहब, अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी, रब्बानी, डॉक्टर अलाना, न्याज़ हुमायूनी ऐं ॿीड़ो फ़क़ीर हूंदा हुआ। जे कराचीअ वञिबो हो त पीर साहिब सां न मिलिबो हो ऐं खेसि ख़बर पवंदी हुई त छंड कढंदो हो, चए लोफर थी पिया आहियो,
हेॾे होॾे रुलंदा था वठो, कराचीअ वञिजे ऐं पीर साहिब वटि मानी न खाइजे, उहा अणथियणी। जहिड़े बि वक़्तु वञिबो मानीअ जे वक़्त ताईं ज़रूरु तरसाए छॾींदो। खाइण जे मामले में बि पीर साहिब वॾी ज़ौक़ वारो हो। 3-4 ताम त ज़रूरु हूंदा, पर लज़ीज़ ख़ुशनुमा थालियुनि में वेंदे आचार जा बि 2-3 क़िस्म ज़रूरु हूंदा। हर वेले ते पीर साहिब वटि घटि में घटि 4-5 महिमान ज़रूरु हूंदा हुआ, के उर्दूअ जा आलिम, अदीब ऐं स्कॉलर, त के सिंधीअ जा। पीर साहिब जे खाधे जो ज़ौक़ु संदसि किताब हू ॾोथी हू ॾींहं मां ज़ाहिर आहे। उन में लिखियो अथाईं त सखर में कहिड़े होटल जी मानी लज़ीज़ आहे। मूंखे बि उन जो तजुर्बो थियो। जॾहिं पीर साहिब हैदराबाद ईंदो हो ऐं को दोस्त कंहिं होटल जे खाधे जी तारीफ़ कंदो हो त यकदमि पीर साहिब तयारु त हलो उन होटल ते विक्टोरिया भाड़े ते करे उते पहुचबो। तन्नियनि में हैदराबाद जे वाढनि जे पिण में हिकु नई होटल खुली हुई, जंहिंखे झूपड़ा होटल सॾींदा हुआ। पहिरियों दफ़ो उन होटल में कुर्सियुनि मेज़ुनि बदिरां खटोलनि ते मानी खाराइणु शुरू कयाऊं ऐं मानी बि सिंगल सालना या कोरमा, भुगेला ऐं नान बदिरां तए ते पकल गरम गरम ओफराटा ऐं ॿोड़। ज़ाइको ऐं ख़ुशबू अहिड़ी जहिड़ी घर जी पकल मानी। पीर साहिब जो तारीफ़ ॿुधी त यकदमि तयारु थियो। विक्टोरिया ते चढ़ियासीं। मां डॉक्टर बलोच, पीर साहिब, न्याज़ हमायूनी ऐं रब्बानीअ शैतानी करे तिलक चाड़ीअ ते गाॾी रोकिराए चयो त हिते लहो त हितां पंधु कंदा, हवा खाईंदा हलो। पीर साहिब पंध जो शौक़ीन, सभई लही पियासीं। रब्बानी श्री घाट खां ॼाणी वाणी रस्तो भुलिजी पियो ऐं उबता सुबता चकर ॾियारींदो, रंगीन घिटियुनि मां फेराईंदो अची वाढनि जे पिण वारे झूपड़ा होटल में पहुतो। पीर साहिब सम्झी वियो त रब्बानी बदमाशी थो करे त मुर्की चुप थी वियो। बाक़ी ॿिए बुज़ुर्ग खे ॾाढी कावड़ लॻी। झूपड़ा होटल सस्ती हुई। ग़रीब गुरबो उते मानी खाइण ईंदो हो, पर पीर साहिब मोतबरी न ॾेखारी। खटोले ते वेही मानीअ जी तारीफ़ कंदो रहियो ऐं उन खां पोइ जॾहिं बि हैदराबाद आयो त घटि में घटि हिकु वेलो झूपड़ा होटल ते ज़रूरु खाईंदो हो। संदसि खाधे जे ज़ौक़ ते हिकु ॿी ॻाल्हि यादि आई। मूंखे मुंहिंजे संडूअ बशीर सुमरे, जेको शिकारपुर जो आहे, शिकारपुर जो ठहियल छुहारनि जो आचार मोकिलियो। चवनि था त शिकारपुर जा सुराहा माण्हूअ खां सवाइ हर शइ जो आचार विझंदा आहिनि। उन्हनि ॾींहंनि में मूं वटि पीर साहिब आयल हुयो। मूं उहो आचार संदसि हवाले कयो। कराचीअ वञी उहा आचार जे खाधाई ॾाढो वणियुसि। उन जी तारीफ़ में ख़त लिखियाई ऐं ॿिए आचार जी फरमाइश कयाई। मूं पाण वारे माइट बशीर ते ज़ोर रखियो, पर उहो छुहारनि जो आचार ठाहिण वारो या त लॾे वियो या त मरी वियो। ॿीहर उहो आचार न मिलियो ऐं हर दफ़े पीर साहिब जी मयार ते मयार चए, तूं फज़ूल माण्हू आहीं, छुहारनि जो आचार बि नथो पहुचाईं। लफ़्ज़ फज़ूल पीर साहिब जो ख़ासि लफ़्ज़ हो, जेको प्यार मां कावड़ कंदे कतब आणींदो हुयो। पीर साहिब खे कंहिं ग़रीब दोस्त कुर्ब सां ऐं फज़ीलत सां मानी खाराई त उन सां लहू लॻी वेंदसि। तोड़े जो मानी सादी ग़रीबाणी हुजे, पर खाराए प्यार, ख़ुलूस ऐं फज़ीलत सां, जीअं ॿीड़ो फ़क़ीर या न्याज़ हुमायूनी खाराईंदा हुआ। हिकु दफ़े सखर आयो। असांजे हिकु लखापति दोस्त, उन ज़माने में लखापति ॻोल्हिया बि न लभंदा हुआ, टिफ़िन में मानी घुराए पंहिंजे ऑफिस में मेज़ ते रखाए बीठड़ खाराई। सॼी उमिरि उनखे गारियूं ॾींदो रहियो। चए हीअ का फज़ीलत आहे जो चकलाइन वांगुरु बीठड़ मानी खाराइजे। तोड़े जो आहे मानी ॾाढी पुरतकल्फ़ हुई। जेकॾहिं मूंखां को पुछे त तो पंहिंजी हयातीअ में कहिड़ा मुहज़ब कल्चर्ड माण्हू ॾिठा, त मां जेकी 2 नाला वठां, हिकु पीर हसामुद्दीन राशिदी ऐं ॿियो ॿीड़ो फ़क़ीर। मुहज़ब कल्चर्ड थियणु ऐं तालीम याफ़्ता हुजणु बि 2 अलॻि शयूं आहिनि। मूं केतिरनि आला तालीम वरितलनि खे ग़ैर मुहज़ब, नाशाइस्ता ऐं बदतमीज़ ॾिठो, ऐं केतिरनि अणपढ़ियलनि तोड़े घटि पढ़ियलनि खे मुहज़ब ऐं शाइस्ता। केतिरा ई विलायत खां मोटियल ऐं उते सालनि जा साल रहियल अणगढ़ियल काठ रहिया। खरीसा अगर ब मक्कारुद चेबाज़ आयद हनूज़ खरबाशुंद वांगुरु। पीर साहिब बि रवाजी उसूलनि मूजिबि घटि पढ़ियल हो,
मुला जी ॾाढ़ीअ में हथु विझी मदरसे खां मोकिलायो हुआईं। तंहिं हूंदे बि एतिरो त इल्मु हासिलु कयईं जो खेसि एज़ाज़ी PhD जूं डिग्रियूं मिलियूं। PhD वारनि जो सूंहुं गाइड थियो, पर कॾहिं बि पाण खे डॉक्टर न लिखियाईं। बैनुल अक़वामी सेमिनारनि में सॾ मिलियसि। संदसि लिखणियूं ऐं तहक़ीक़ न फ़क़ति मुल्क में पर सॼी दुनिया में सनद थी वियूं। पीर साहिबु हर मामले में मुहज़िब हो। उथणी विहणी, खाइणु पीअणु, चोड़णु माणणु, लिखणु पढ़णु जेतिरो मुहज़िब ऐं शाइस्तो पाण हो, ॿियनि मां ओतिरी न त बि कंहिं हद ताईं मुहज़िब हुजण जी उमेद रखंदो हो। पर जे संदसि आॾो को तहज़ीब या शाइस्तगीअ जी हद ओरांगे वेंदो हुयो त पाण बाहि थी वेंदो हो ऐं संदसि पीराणी रग फड़की पवंदी हुई। उन शख़्स जे पीर साहिब जे शुस्ता ऐं नफ़ीस गारियुनि सां तवाज़ु थींदी हुई। गारियुनि जे फ़न में बि माशाअल्लाह यकता हो कि अहिड़ियूं गारियूं ईजाद कयाईं जन जो तालुक़ु ॿुधण सां आहे। उहा असां पाण ख़ुशनसीब आहियूं जो उहे ॿुधियूं, छो त उन्हनि जो आम फैज़ हासिलु करण लाइ लज़्ज़त में अचणु मुमकिन न आहे। उर्दूअ वारा पीर साहिब जे इल्म ऐं फज़ल जे करे उन सां आॻो पीछो कंदा हुआ। मुमताज़ हसन, डॉक्टर शौकत सब्ज़वारी, जमीलुद्दीन आली, रईस अमरोवी, उर्दूअ जो कहिड़ो मशहूरु अदीब या आलिम न हो जेको असां पीर साहिब वटि न ॾिठो। कंहिंखे को हवालो खपे, कंहिंखे कंहिं कलमी नुस्खे जी ॻोल्हा, त को कचहरीअ ख़ातिर पीर साहिबु महिमान नवाज़ीअ जा सभु फ़र्ज़ पूरा कंदे बि खेनि सच चई ॾींदो हो, उहो बि 7 सुरनि जे नमूने, ऐं हू फिकी खिल लाजवाब थी वेंदा हुआ। हिकु दफ़े शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर में टीवीअ वारनि पाकिस्तानी कल्चर ते हिकु मज़ाकिरो करायो। सॼे पाकिस्तान जा दानिश्वर सॾायाऊं, मूंखे बि सॾो हुयो। मूं पंहिंजे ख़्याल में ॾाढी ज़ोरदार नमूने में चयो त पाकिस्तानी कल्चर हिकु न पर घणा पाकिस्तानी कल्चर आहिनि। पर पीर साहिबु वॼाए छॾियो, चए उहो कल्चर जंहिंखे हिंदू मुस्लिम कल्चर या पाकिस्तानी कल्चर था चओ, उहो पैदावार आहे मुग़ल दौर जी। जॾहिं मुग़ल शहनशाह ने हिंदू औरतुनि सां शादियूं कयूं, कन आलमनि जी फ़तवा मूजिबि हिंदू अहले किताब न आहे, उन करे उन्हनि जो औलाद हराम जो औलाद आहे ऐं उहो कल्चर हरामी कल्चर आहे। पीर साहिबु लफ़्ज़ उहे न चया, पर शाइस्ता ॿोलीअ में उहो सभु कुझु चई वियो। ऐं अजब जी ॻाल्हि उहा त उन सेमिनार में उर्दूअ जो शाइर रईस अमरोवी बि मौजूदु हो ऐं उन पीर साहिब जे शान में उन सेमिनार में वेठे फिलबदी हिकु रुबाई लिखी पीर साहिब खे ॾिनी। पीर साहिबु हर लफ़्ज़ खां तकमील पसंदि हो। पोशाक हुजे, घर हुजे, फर्नीचर हुजे, किताब हुजे, कंहिं बि शइ में को ऐब या ख़ाल न छॾींदो हो। पीर साहिब जा किताब ई ॾिसो, हर किताब ते एॾी महिनत जो हिकु शख़्स न पर इदारे जो कमु पियो लॻे। मकली नामो उन जो मिसाल आहे, तज़किरा अमीर ख़ानी उन जो मिसाल आहे। जे ख़बर पियसि त उन मौज़ूअ ते हिकु सिट जो हवालो 7 विलायतुनि खां बि परे आहे, तॾहिं बि उहो हथु कंदो ऐं किताब जी पछाड़ीअ में ॾिसणी इंडेक्स उहा बि पाण ठाहींदो। एॾो तकमील पसंदि हुयो पीर साहिबु असामुद्दीन। मिर्ज़ा कलीज बेग जे बारे में पढ़ियो अथाऊं त हिन जी अदबी कमु करण जो वक़्तु मुक़ररु हुयो। रोज़ानो बाक़ाइदे उहो वक़्तु अदबी कम खे ॾींदो हुयो। पर मूं पीर हसामुद्दीन राशिदीअ खे अहिड़ीअ रीति कमु कंदे ॾिठो। रोज़ु सुबुह जो तयारु थी, ठही ठुकी, शेव करे, वेंझी सेंझी पंहिंजे पसंदि जे ज़ौक़ वारा कपिड़ा पाए अची कुर्सीअ ते वेही कमु शुरू कंदो हो। जीअं मज़दूर रोज़ानो ॾिहाड़ी खरी करण लाइ कम ते चढ़ंदा आहिनि, मां उन जो अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। उन लोफर माण्हू लोफर पाईअ खां बि न मुड़ो। पीर साहिब सां संगत त न हुई, न्याज़मंदी हुई। उन करे जॾहिं पीर साहिबु असां वटि ईंदो हो या ॿाहिरि किथे फंक्शन ते गॾु हूंदा हुआसीं त पीर साहिब सां राति जो कचहरी कंदा हुआसीं। ऐं जॾहिं हू वञी सुम्हंदो हो त मां रबानी शौकत जमाणी पंहिंजी लोफर पाई शुरू कंदा हुआसीं। 1-2 दफ़नि खां पोइ पीर साहिबु सम्झी वियो। असांखे चयो, साईं तव्हांजे निंड जो वक़्तु थी वियो आहे, हाणे तव्हां आराम कयो। त ठह चयाईं, तव्हांखे लोफर पाई करणी आहे त भली मुंहिंजे मुंहं ते करियो, मूंखे तव्हांजी लोफर पाईअ में ॾाढो मज़ो थो अचे। ऐं पोइ पीर साहिब ऐं असांजे विच में पीढ़ी वछोटी ख़तमु थी वई। असां लोफर पाई कंदा रहियासीं त पीर साहिबु असां सां गॾु वेठो हूंदो हुयो।
असां जेतिरो असां जहिड़ो असां सां गॾु हुयो ऐं असां जेतिरो पीर साहिबु सॼो जहान घुमियल हुयो। शुरूअ में ॾुखिया ॾींहं ॾिठाई, जंहिंजो ज़िक्र हू ॾोथी हू ॾींहं में कयो अथाईं, पर पोइ थानीको थियण बाद हमेशह आराम में रहियो। पर तॾहिं बि कॾहिं बि मूं हिन खे कॾहिं आराम पसंदि न ॾिठो। हिते ईंदो हो त सखर जे वॾियुनि होटलुनि बदिरां मूं वटि रहंदो हो। हिन खे कुर्ब आराम ऐं ऐश खां वधीक पसंदि हो। मुंहिंजी पुराणी मसवाड़ी जाइ छा हुई? नंढो 88 फुटनि जो कमिरो, जंहिंमें हिकु खट, हिकु मेज़, सादो गुसलखानो, न फ्लैश न एयर कंडीशन, पर तॾहिं बि रहंदो मूं वटि हो। जॾहिं मूं नई जाइ ठहिराई ऐं पीर साहिबु हिते आयो त पलंग कढाए छॾींदो हो ऐं वाण जी खट रखराए उन ते सुम्हंदो हो। असां खां वॾी उमिरि जे आलमनि में पीर असामुद्दीन ई हुओ जेको असां सां गॾु फ़तवाउनि जो शिकार थियो। उहो उन करे जो हू मुनाफ़िकीअ वारे मज़हब जे ख़िलाफ़ु हो। मज़हब में सियासत मिलाइण वारनि खां खेसि सख़्तु नफ़रत हुई ऐं उनजो इज़हार हू बिना कंहिं रख रखाव जे कंदो हो। हू सचो सिंध दोस्त हो। असांजी तहरीक में हू मुंड खां वठी पछाड़ीअ ताईं गॾु रहियो। जॾहिं नाले वारा अदीब आलिम फ़तवा लॻण ऐं सरकार जी नाराज़पे जी डप खां असां सां गॾु विहण खां छिरकंदा हुआ, तॾहिं पीर हसामुद्दीन राशिदी न फ़क़ति असांजी हिमत वधाईंदो हो, असांखे सलाहूं ॾींदो हो, पर असांजे मेड़नि में बि शरीक थींदो हो। वञ जे बुसाट ऐं अयूब खान जे आमराणे दौर में, छो त उन दौर में सियासी जलसा ममनू हुआ। पीर साहिबु असांखे सिंधी सूरमनि जी शाम मल्हाइण जी रिथा ॾिनी, जंहिं मूजिबि होशू दोदे दरिया खान ते तक़रीरूं थींदियूं हुयूं। पहिरियों असां उहा शाम कराचीअ में मल्हाई ऐं पोइ लाड़काणे ऐं सखर में। उन्हनि जलसनि में पाण शरीक थियो हो ऐं तारीख़ी तक़रीरूं कयाई। मूंखे चिटीअ तरह यादि आहे 1963 ईस्वीअ में अयूब खान जे ज़माने में शरीफ़ कमीशन रिपोर्ट खे नाफ़िज़ करण जा सांभा थिया। उन रिपोर्ट मूजिबि सिंधी ॿोली फ़क़ति प्राइमरी सतह ताईं, चोथे दर्जे ताईं तालीम जो ज़रियो थी रहे। अॻिते सभु तालीम उर्दूअ में पई ॾिनी वई, यानी सिंधी ॿोलीअ लाइ उहो मौत जो वारंट हो। अयूब खान जो ज़मानो हो। उन वक़्तु वॾा वॾा फौलादी सियासतदान ॿिरनि में लिकल हुआ। न सियासत जी इजाज़त हुई, न जलसे जुलूस जी। असां नौजवान जन में रब्बानी, हमीद सिंधी, शमशीर हैदरी, जमाल रिंद, नासिर मोराई, मक़बूल भट्टी, मुस्तफ़ा कुरैशी ऐं ॿियनि दोस्तनि उन ख़िलाफ़ु हलचल हलाई। अयूब खान जे कंहिं क़दम जे मुल्क जी तारीख़ में उहा पहिरीं मुखालफ़त हुई। एॾो ॾहका हो जो माण्हू वाइड़ा थी विया। उन में जेके बुज़ुर्ग असां सां शामिलु थिया, उन्हनि मां पीर साहिबु ऐं कामरेड हैदर बख़्श जतो ई अॻिरा हुआ। उन खां सवाइ मौलाना गिरामी, सरदार अली शाह, मखदूम अमीर अहमद, डॉक्टर अलाना ऐं ॿिया बुज़ुर्ग बि शामिलु हुआ। उहा तहरीक हिकु धार मज़मून लहणी, पर हिते ॻाल्हि खुटाइणी त अयूब खान जी हुकूमत उन दिलेरीअ वारी मुखालफ़त खां घबराइजी वई ऐं शरीफ़ खान फ़ौरन ॻाल्हियुनि करण लाइ हिकु मीटिंग रखाई, जंहिंमें सरकार तरफ़ां साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, जेको उन वक़्तु लाहौर में तालीम जो डायरेक्टर हुयो, अॼुकल्ह तालीम जो वफ़ाक़ी वज़ीर आहे, ऐं पीर साहिबु ॿई असांजा ऐं डॉक्टर मोहम्मद इब्राहिम ख़लील जमियतुल शोरा, डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच, मोहम्मद हुसैन तुर्क उन वक़्तु सिंध यूनिवर्सिटीअ जो रजिस्ट्रार, ऐं मां पाकिस्तान राइटर्स गिल्ड जे सिंधी शाख जी सेक्रेटरीअ जी हैसियत में हुयासीं। मोहम्मद हुसैन तुर्क रिकॉर्ड ॻोल्हे फ़ोले खणी आयो। बम्बई यूनिवर्सिटीअ जे ज़माने खां सिंध यूनिवर्सिटीअ जे क़ाइमु थियण खां अॻु सिंध जी तालीमी इदारनि जा इम्तिहान बम्बई यूनिवर्सिटी वठंदी हुई। सिंधी मैट्रिक, BA ऐं MA में तॾहिं तालीमी ज़रियो तस्लीम थी। असां आख़िर में जेको दस्तावेज़ तयारु कयो उन में उहो सभु ॼाणायोसीं, ऐं उहो बि ॼाणायोसीं त अबुल हसन ठठवीअ जे ज़माने अटकल 200-250 साल अॻु खां सिंधी तालीम जो ज़रियो रही आहे। बहरहाल उहो तारीख़ी दस्तावेज़ हुयो जंहिं ते सभिनी सयूं कयूं। पीर साहिबु ऐं साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह सरकारी मेंबरनि हूंदे बि ईअं रहिया ॼणो असां मां हुजनि। रुगो हिकु साहिबु सही करण वक़्तु चयो त थोरो ॿाहिरां थी थो अचां, ऐं वरी न आयो। मज़हब जे बारे में पीर साहिबु वॾो फ़राख़ दिलि हो, बल्कि हिन खे मज़हब जे नाले खे ग़लति इस्तेमालु कंदड़नि खां इंतिहाई नफ़रत हुई। मुंहिंजो साणसि वेझो तालुक़ु रहियो। साणसि हिकु मसइले ते खुलियल दिलि सां बहस कयमि, पर ईअं बि नथो चई सघां त हू मज़हबी हो, ऐं ईअं बि नथो चई सघां त ला मज़हब हो।
पर 3 ॻाल्हियूं पूरे यकीन सां चई सघां थो त हू सेक्युलर हो, कॉम्परस्ट नेशनलिस्ट हो ऐं समाजवादी सोशलिस्ट हो। हिकु ॾींहुं साईं GM सैद वटि वेठा हुआसीं। मां रब्बानी पीर साहिब इस्लाम जे तारीख़ ते बहस पे हलियो, उहो त कीअं मुस्लमाननि जी तारीख़ खून ख़राबे ऐं मुनाफ़िकीअ सां भरी पई आहे। ऐं ईअं ओचितो शेख अब्दुल मजीद सिंधी लकुण मां ठका कढाईंदो अस्सलाम वालेकुम चई अची वारिद थियो। पीर साहिब ॾांहुं ॾिसी चयो, शेख मुंहिंजी ऐं सैद GM सैद जी क़िस्मत ई ख़राबु हुई जो ॼावासीं मुस्लमाननि जे घरनि में, उहो बि सैदनि में। पर तोखे कहिड़े नांग खाधो जो पंहिंजो मज़हब छॾे मुस्लमान थिए। ऐं पोइ असांजा टहक हुआ ऐं शेख साहिब जी फिकी खिल। 1962 ईस्वीअ में नूरमहल सिनेमा साम्हूं फुलेलीअ ते हिकु नंढी हिकु कमरे वारी अस्पताल खोली हुयमि। उते पीर साहिब रबानीअ सां अची ज़ाहिर थियो। किथे मां किथे पीर साहिब, जंहिंजी लाइब्रेरी मां चोरनि वांगुरु ॾिठी, जंहिंसां मुलाक़ात कराईंदे संदसि भाणे जो मीरल कोई खाईंदो हो, उहो मूं वटि उन जी ग़रीबाणीअ क्लिनिक में हली अचे। ॿिए ॾींहुं भिट शाह ते हलण लाइ चयाईं। भिट शाह जो उहो ॾींहुं ऐं उहा राति मुंहिंजी हयातीअ जी यादगार राति ऐं ॾींहुं आहे। हूअं बि पीर असामुद्दीन सां घारियल हिकु हिकु घड़ी यादगार घड़ी आहे, पर भिट शाह में गुज़िरियल उहो वक़्तु पीर साहिब ऐं मुंहिंजे विच में वीछे ऐं विछोटीअ खे ख़तमु करण वारो वक़्तु हो। उनखां पोइ पीर साहिब खे मां सदाईं पंहिंजे रूह जे भरिसां महसूसु कयो। अक़ीदत, एहतराम, अदब पंहिंजी जाइ ते, पर मूं उन्हनि सभिनी शयुनि जे बावजूदि पीर साहिब जी शख़्सियत जी शफ़क़त, मुहबत, पंहिंजाइप ऐं वेझड़ाइप जो ज़ाइक़ो चखियो। सैयद मीरा मोहम्मद शाह भिट शाह ते हो। पीर साहिब मानी खाईंदे खेसि चयो त शाह, हाणे तूं नओं इश्क कर ऐं शादी कर। मीरा मोहम्मद शाह अॻूणो स्पीकर, वज़ीर, सफ़ीर ऐं सभ खां वधि अदीब ऐं अदब दोस्त हो। हिन ठह पियो चयो, पीर, हाणे मां कुराड़ो थी वियो आहियां, शादी त कयां पर करे कुझु बि न सघंदुसि। पीर साहिब यकदमि चयो, उन जो तूं फ़िक्र न कर, ही नौजवान जो आहिनि, असां ॾे इशारो करे इहो सभु फ़र्ज़ु अदा कंदा ऐं पोइ टहकनि जो तूफ़ान। मुंहिंजी ऐं कमर जी शादीअ जो मसइलो रब्बानीअ जे ज़रिए खेसि मालूम थियो। पाण हुन में ईअं मदद कयाईं जो ॼणु मां संदसि ई औलाद हुजां। रही बख़्श सूमरे जे हथां हुन मामले खे थोरे वक़्त में ई हल करायाईं। मूं मथे लिखियो आहे त पीर असामुद्दीन राशिदीअ वटि पीर जहिड़ी का बि शइ कान हुई, न मुरीद, न ख़लीफ़ा, न जुब्बो, न दस्तार, न सॻो, न तावीज़, पर उहा कहिड़ी शइ हुई जंहिं मूंखे संदसि अक़ीदत, एहतराम ऐं अदब में वाॻे रखियो। मां पीरीअ मुरीदीअ में यकीन न रखंदो आहियां, पर अलाए कहिड़ी रीति पीर असामुद्दीन मूंखे पंहिंजो मुरीद करे छॾियो। शफ़क़त सां, मुहबत सां, अलाए कहिड़े सॻे धागे सां।